मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamинewzhd.com। खिपरो में इरीगेशन मुलाज़िमनि पारां लोन न ॾियण करे पघारनि में गैर क़ानूनी कटौती, मुलाज़िमनि सां बैंक अमले जे अढंगे रवैये ऐं बैंक जे मैनेजर ख़िलाफ़ हथनि में प्ले कार्ड खणी शहीद चौक खिपरो ते हैदर गजू, लाल मोहम्मद राजड़, शौकत चांडियो उर्स मरी वली राहिमू ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो। एहतजाज कंदड़नि मुलाज़िमनि चयो त असांखे नेशनल बैंक ब्रांच खिपरो जो मैनेजर लोन करे ॾियण लाइ 3 महीना रुलाए थो, पोइ वरी चयो वञे थो त व्याज ते इहो लोन खणो। उन खां अलावा कुझु मुलाज़िमनि जा अकाउंट कूड़नि चेकनि ज़रिए पैसा निकिरी विया आहिनि। काफ़ी नवनि मुलाज़िमनि जा अकाउंट नथा खुलनि, ATM नथा ठाहे ॾियनि, बैंक में प्राइवेट माण्हुनि जे हवाले कमु थियल आहे। इरीगेशन जे मुलाज़िमनि मुतालबो कंदे चयो आहे त असांजा जाइज़ मुतालबा पूरा कया वञनि, बैंक मैनेजर खे हटाए इरीगेशन मुलाज़िमनि में पखेड़े बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में सूमर ॾींहं खां कमु छॾ हड़ताल शुरू कई वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamинewzhd.com।